वताए फ़क़ीर ऐं घोड़े जी दिलचस्प कहाणी। प्यारा सिंध वासियो, ही कहाणी असुल में कबाया जी आहे, जंहिंखे असां वताए जे नाले सां तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं, त जीअं तव्हांखे कहाणी ॿुधण ऐं सम्झण में सवलाई थी सघे। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त कबाया यानी वताए खे संदसि सहुरे गाह करण लाइ ॿनी ते मोकिलियो। वताए फ़क़ीर ॿनी ते आयो। थोरी देरि महिनत खां पोइ जॾहिं हुन गाह जूं 2 भरियूं करे वरितियूं त हू घर ॾे मोटण जी तयारी करण लॻो। गाह जूं भरियूं चङियूं ख़ासियूं ॻरियूं बि थी वियूं हुयूं ऐं हुनखे 2 भरियूं पंहिंजे सहुरे जे घर ताईं पहुचाइणियूं हुयूं ऐं खेसि पाण खे बि घर पहुचणो हो। हुन छा कयो जो हाणे इन 2 भरियुनि खे खणण लाइ हिकु डिघी काठी हथु कई ऐं हिकु भरी हिकु कुंड सां ऐं ॿी भरी ॿिए कुंड सां ॿधी कांवाटी वांगुरु काठी खे खणी विच कुल्हे ते रखी हलणु लॻो। गाह जे घणी वज़न जे करे काठी हुनजे कुल्हे खे वढ विझी रही हुई ऐं हुनजे कुल्हे में सूर बि थियणु लॻो। इन ई जे करे कबाया यानी वताए खे रखी रखी साह बि पटणी ते पई। साह ई पटींदो गाह जी भरियुनि खे खणंदो घर ॾे वधंदो वियो। ओचितो कुझु देरि हलण बैदि हुनखे परे खां हिकु घोड़ो नज़र आयो। उहो घोड़ो संदसि सहुरे जो घोड़ो हो, जेको हितां हुतां खां चरंदो चरंदो हाणे वापसि घर ॾे वञी रहियो हो। संदसि ॻिची में लगाम बि पियल हो। कबाया यानी वताए गाह जूं 2 भरियूं उते रखी घोड़े ॾे वियो ऐं लगाम खां छिके घोड़े खे गाह वटि वठी आयो। पोइ खेसि गाह जूं 2 भरियूं मथां रखियाईंसि ऐं पाण घोड़े जे पुठियां आस्ते आस्ते हलणु लॻो। संदसि सहुरे जे घर पहुचण खां अॻु रस्ते ते हिकु टकरी यानी चाढ़ी वारो रस्तो हो ऐं उहो चङी ख़ासी उतां ते हो ऐं कबाया खे पंहिंजो पाण में मथे चढ़ण जी बि सत न हुई। सो घोड़े खे प्यारे पाण उन जी पुठी ते चढ़ी पोयां थी वेठो। मथे चाढ़ी जे करे घोड़ो हाणे आस्ते आस्ते चढ़णु लॻो। थोरो मथे चढ़ण बैदि घोड़े जी रफ़्तार अञा बि घटिजी वई। कबाया यानी वताए खे ख़्यालु आयो त घोड़ो शायदि थकिजी पियो आहे। उहो मुंहिंजे सहुरे जो घोड़ो आहे ऐं जे थकल थकल घर पहुचंदो त सहुरो मूं ते कावड़बो। थी सघे थो हुनखे किथे वञिणो बि हुजे, सो थी सघे थो केॾांहुं चढ़ी वञे। ही ग़रीब घोड़े ते भार बि घणो आहे, सो घोड़ो थकिजी पवंदो। हिन जो को तरकीब सोचिजे। गाह जी 2 भरियुनि खां सवाइ मुंहिंजो वज़न पुण हिन घोड़े ते आहे। कुझु देरि बसि सोचण बैदि कबाया खे दिमाग़ में हिकु रिथ आई। सो छा कयईं जो गाह जूं 2 भरियूं घोड़े जी पुठी तां खणी कांवाटी ज़रिए वरी पंहिंजे कुल्हनि ते रखी अॻिते वधणु लॻो। हाणे साईं वतायो यानी कबाया घोड़े ते वेठो हुजे ऐं 2 गाह जूं भरियूं कांवाटी में वरी वताए जे कुल्हनि ते हुजनि। आस्ते आस्ते हाणे घोड़ो बि अॻिते वधंदो पियो वञे। नेठि संदसि सहुरे जे घर ताईं अची पहुतो। सहुरो छा ॾिसे त घोड़े मथां कबाया वेठो आहे यानी वतायो ऐं उन जे मथां वरी गाह जूं भरियूं ॾिसी करे संदसि सहुरे तौजब मां पुछियो, अड़े कबाया, ओ वताया, ही छा तमाशो कयो अथई? घोड़े मथां चढ़ी गाह वरी पाण ते रखियो पियो अची। कबाया मासूमत मां वराणियो, चाचा ॻाल्हि आहे ही त मूंखे ख़बर आहे त तव्हांजे घोड़े खे घणो भार खणाईंदसि त तव्हांजो घोड़ो थकिजी पवंदो ऐं तव्हां मूं ते कावड़ कंदव। उन करे मूं सोचियो त गाह आउं पाण थो खणां, ऐं पाण थो गाह खे खणी हलां ऐं घोड़ो फ़क़ति मूंखे खणी हले। ईअं करे अची पहुता हूं। इहा ॻाल्हि ॿुधी करे संदसि सहुरो अञा कुझु चवे उन खां अॻु ई कबाया टिपड़ी हेठि लथो, गाह जूं भरियूं लाहे पाण हिकु तरफ़ रवानो थी वियो ऐं संदसि सहुरो हुनजी बेवकूफ़ी ते अफ़सोस कंदो ई रहिजी वियो। साथियो, उमेदु आहे त हिन कहाणी मां तव्हां लुत्फ़अंदोज़ थिया हूंदा। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।